पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पार्लियामेंट खे कमज़ोर कयो पियो वञे, मुल्क आमरीअत तरफ़ वधी रहियो आहे। कानून जी बालादस्ती खां सवाइ जमहूरियत जी मज़बूती मुमकिन नाहे। कानून खां सवाइ का बि रियासत क़ाइम न थी सघंदी। मुल्क अंदर हर सूरत में कानून जी बालादस्ती कायम करणी पवंदी। पीपी कानून जी बालादस्ती ते यकीन रखे थी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जमहूरियत जी मज़बूती लाइ कमु कयो। पीपी अदलिया जी बहाली में भी अहम किरदार अदा कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भी साफ़ शफ़ाफ ट्रायल जो मौक़ो न मिली सघियो। पीटीआई में फॉरवर्ड ब्लॉक ठही चुको। बेतमादी रिथ जरूर कामयाब थींदी। अवाम मुखालिफ धुर तरफ़ पियो वाजाए। बेतमादी रिथ जो चैलेंज कबूल करण घुर्जे। इमरान खान के लंडन भॼण जी इजाज़त न मिलंदी। वज़ीर आज़म बादशाह नाहे, नई वरी माण्हू संदसि ग़ुलाम आहिनि। इमरान खान जी हालत ॾिसी परवेज़ मुशर्रफ जो दौर यादि अची वियो आहे। हुकूमत जे हिक हिक ॾींहं में मुल्क हिक साल पोइते पियो वञे। इमरान खान खे वज़ीर आज़म हाउस जे हिक कमरे में बंदि करणु घुर्जे। मुल्क वधीक बर्बादी बर्दाश्त नथो करे सघे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़। सेनेट में मुखालिफ धुर खे एक दफ़ो ॿीहर शिकस्त। ॿ बिल मंज़ूर। दिलावर खान ग्रुप तरफ़ां उगरा तरमीमी बिल समेत ॿिनि बिलनि लाइ हुकूमत जी हिमायत। अपोज़िशन जो एहतजाज। ऐवान मां वॉकआउट। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो चवणु आहे त आम माण्हू पार्लियामेंट ताईं नथो पहुचे। जेकॾहिं अचे थो त ग़लीज़ लाॻापन जो इल्ज़ाम हयो वेंदो आहे। पार्लियामेंट में राणा सनाउल्लाह, कादिर पटेल ऐं रफ़ीक़ुल्लाह जहिड़ा माण्हू खेसि गारियूं ॾिना आहिनि। संदसि कारकर्दगी NHA ऐं पोस्ट ऑफिस जे हर मुलाज़िम जी कारकर्दगी जो सबूत आहे। पीपुल्स पार्टी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सुभाणे एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। निसार खोड़े जो चवणु आहे त सुभाणे जुमे जी निमाज़ खां पोइ ज़िलई हेडक्वार्टरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। वफ़ाक़ी सरकार मुल्क खे IMF जी कॉलोनी बणाइण जी कोशिश करे रही आहे। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार। 5 जवाबदार 9 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मुख्य जवाबदार मोहसिन ऐं आबिद ज़रदारी अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। SSP अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त मोहसिन ऐं आबिद ज़रदारी खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वाक़े में मुलविस कंहिं बि माण्हू खे बख़्श न कयो वेंदो। चाणका मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी डॉक्टर नौशीन काज़मी जी DNA रिपोर्ट खां पोइ गर्ल्स हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ 70 खां वधीक माण्हुनि जी लिस्ट पुलिस हवाले। प्रोवेस्ट समेत 75 माण्हुनि जी DNA जा नमूना छंछर ॾियारे हासिल करण जो फ़ैसिलो। पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी डॉक्टर परवीन रिन ते तशद्दुद कंदड़ मास्क पहिरियल औरतुनि जी सुञाणप डॉक्टर फरीदा वगर, डॉक्टर फरीद दाहिरी ऐं अतीका बि केस में जवाबदार नामज़द। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे तरफ़ां PPMPA सरदार चांडे बाबति हुक्मनामे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। उमेर रुबाब चांडे जो चवणु आहे त मुख़ालिफ़ केस में रंडकूं विझण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध सरकार जवाबदार धुर जी हिमायत करे रही आहे। तहरीक इंसाफ सिंध में इख्तिलाफ तेज थी विया। मुखालिफ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख, अली जुणेजे, ताहिर हुसैन शाह ऐं अली अकबर पल पार्टी इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुबीन जतोई तरफ़ां उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जी तरदीद। माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स जी वज़ीर आज़म इमरान खान सां मुलाक़ात। मुल्क मां पोलियो जे ख़ात्मे समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आरिफ अलवी तरफ़ां बिल गेट्स खे हिलाल पाकिस्तान एवार्ड सां नवाज़ियो वियो। हैदराबाद जे इलाइक़े साइट एरिया में डॉक्टरियाणी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त वारिस कानूनी कार्रवाई खां इनकार करे रहिया आहिनि। मामले जी जांच कई पई वञे। कंबर में JWC जो कन्वेंशन। सहाफ़िन, अदीबन, वकीलन ऐं सिविल सोसाइटी जी शिरकत। अॻवान जो चवणु आहे त समूरा बाशऊर माण्हू गॾु थियनि त ज़ुल्म नाइंसाफ़िन ऐं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारे सघिजे थो। बाशऊर माण्हू मुतहिद थियनि त मुआशिरे जो ताक़तवर आवाज़ बणिजी वेंदो।
गढ़ी यासीन भरसा काकेपोटा बिरादरी में झेड़ो नौजवान मारी वियो। ॻोठ मारून काकेपोटा में मामूली ॻाल्हि तां झेड़े में साबिर काकेपोटो गोलियुनि जो खाज वाक़े सबब इलाइक़े में जगदा। बोलान में अवाम एवान ॻोठ स्थानी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वार संडो। ॿिए ॾींहुं बि धरणो सिंध बलोचिस्तान हाईवे ट्रैफिक लाइ मोतिल। गाॾियुनि जूं क़तारूं रस्तो न मिलण सबब बीमार ॿारड़ो ज़िंदगी जी जंग हाराए वियो। सरदार यार मोहम्मद रिन तरफ़ां असेंबली ॿाहिरां धरणो हणण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सूबाई हुकूमत वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। जैकबाबाद जे दारुल अमान मां चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार औरत ॿारड़ी समेत फरार। पुलिस समेत थरथलो। हिक औरत एहलकार समेत 5 एहलकारनि ते केस दाख़िल। नए देरे भरिसां ॿ शागिर्द राणीपुर खां ईंदे पुरस्कार नमूने गुम। मोहम्मद अफ़ज़ल ऐं मोहम्मद ईसा भुट्टो जो ॻोल्हा बावजूद को पतो न पइजी सघियो। सखर में पुलिस जे ख़ौफ़ सबब NWC कैनाल में टपो ॾींदड़ नौजवान जो लाश हथ। नौजवान जो 4 ॾींहनि खां पोइ लाश हथ अचण ते इलाइक़े में सो। पाकिस्तान सुपर लीग 7 में पेशावर ज़ल्मी जे इस्लामाबाद यूनाइटेड खिलाफ बैटिंग।